मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो। अॼु जी अहम ख़बर जी सुर्ख़ी आहे त नवाज़ लीग फ़ैसिले खे इंसाफ़ जे बुनियादी उसूलनि ख़िलाफ़ क़रार ॾेई छॾियो। जमहूरी तारीख़ में अहिड़नि फ़ैसिलनि जो को मिसाल नथो मिले। हिकु सियासी पार्टीअ खां सरबराह चूंडण जो हक़ खसियो वियो आहे। फ़ैसिले सां नुक़सानु थींदो। जनरल अयूब ऐं जनरल परवेज़ मुशर्रफ जे आमराणे ऐं जमहूरियत मुख़ालिफ़ कारो क़ानून बहाल थी वियो। 1973 वारे आइन जे ख़ालिक पार्लियामेंट जो क़ानून ख़तमु थियो आहे। नवाज़ लीग जे तर्जुमान चयो आहे त माज़ी में अहिड़नि तक़रारी फ़ैसिलनि सां सियासी पार्टियुनि खां क़यादत खसण जी कोशिश थींदी रही आहे जेका कामयाबु न थींदी। अहम ख़बरुनि जी सुर्ख़ी आहे त वज़ीर अज़म जो नवाज़ शरीफ़ सां राब्तो अदालती फ़ैसिले ते ॻाल्हियूं। फ़ैसिलो मिलण बैदि आईंदह जे हिकमत अमली जोड़ी वेंदी। नवाज़ शरीफ़ वेझनि अज़ीज़नि सां राब्ता शुरू करे ॾिना आहिनि। मेन ख़बर आहे त इलेक्शन कमीशन नवाज़ शरीफ़ जो नालो नवाज़ लीग सदारत तां हटाए छॾियो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बैदि इलेक्शन कमीशन उहिदो ख़ाली क़रार ॾेई छॾियो। मुल्क जे हुक्मरान मुस्लिम लीग नून जो को बि सदर हाणे नाहे रहियो इलेक्शन कमीशन। अॼु जी अहम ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ पार्टी सरबराह तां नाअहल सुप्रीम कोर्ट इलेक्शन एक्ट 2017 ख़िलाफ़ दाख़िल समूरनि दरख़्वास्तुनि खे मंज़ूर करे वरितो। पार्टी सदर तौरु कयल फ़ैसिला बि कल अदम क़रार ॾिना विया आहिनि। आर्टिकल 62 ऐं 63 तहत नाअहल शख़्स पार्टी सदर नथो थी सघे। 28 जुलाई बैदि पार्टी सदर तौरु अमाल ऐं जारी दस्तावेज़ ग़ैर क़ानूनी आहिनि। चीफ जस्टिस पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त आर्टिकल 17 तहत सियासी पार्टी हर शहरीअ जो हक़ आहे, पर मुल्की सलामती ख़ुदि मुख़्तियारी बक़ा ऐं इख़लाक़ियात जी ताबे आहे। नाअहल शख़्स पार्टी सदर नथो थी सघे। जस्टिस साक़िब निसार 5 सिफ़नि वारे फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त पार्टियुनि ते वन मैन शो नाहे थींदो। 5 सिफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी। अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त रियासती इदारनि जा हथ पार्लियामेंट जे ॻिछीअ में अची विया आहिनि। पार्लियामेंट जे ठाहियल क़ानून जी मर्ज़ीअ सां तशरीह कई वेंदी त जो ख़दशो आहे ख़तरनाक हूंदा। टकराउ जेकॾहिं अदलिया आइन खे मुक़दस दस्तावेज़ ऐं मथां सम्झे हा त जमहूरियत 70 सालनि खां रुसवा न थिए हा।
अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वधीक चयो त सालनि खां आमरन आइन खे रदीअ जे टोकरीअ में उछलायो आहे। आमरन जजनि 32 जी मदद सां आइन खे ज़ख़्म हया। तरमीम जो इख़्तियार रखंदड़ इदारनि जे इख़्तियार खे चैलेंज करण बि रियासती निज़ाम खे चैलेंज करण जे बराबरि आहे। सैयद नासिर शाह चयो आहे त नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ आयल फ़ैसिलो इंसाफ़ ते ॿधल आहे। नवाज़ शरीफ़ अॼोकी अदलिया खे पंहिंजे दौर वारे पियो सम्झे। कुझु जज डिक्टेशन ते फ़ैसिलो ॾींदा हुआ। अॻूणे वज़ीर आज़म पारां जजनि ते डिक्टेशन जा इल्ज़ाम लॻाइण समझ खां ॿाहिरि आहे। ख़ाकान अब्बासी कटपुतली आहे। इमरान ख़ान जे नसीब में शादियूं त आहिनि पर वज़ारत उज़मा जी कुर्सी परे ताईं नज़र कोन पई अचे। सैयद नासिर शाह वधीक चयो आहे त मुतहद हाणे मुंतशिर क़ौमी मूवमेंट बणिजी चुकी आहे। उन जो फ़ाइदो पीपी खे थींदो। सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। अॼु जी अहम ख़बर बि पाए त चइनी सूबनि सरेआम फाईअ जी मुख़ालिफ़त करे छॾी। ज़ैनब ज़्यादती केस में जवाबदार खे सरेआम फाई ॾियण बाबति क़ानून में तरमीम जी तजवीज़ जो जाइज़ो वरितो वियो। क़ानून ऐं इंसाफ़ वारे वज़ारत खां लिखत में राय तलब 1994 जी अदालती फ़ैसिले जी कापी पे घुरी वरिती। घरू खातनि ऐं जेलनि जे इख़्तियारनि तोड़े इस्लामी नज़रियाती काउंसिल जे चेयरमैन पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं। फाईअ जी मीडिया कवरेज जी बि मुख़ालिफ़त इंसान जे बुनियादी हक़नि ऐं वक़ार जो बि ख़्यालु रखणो पवंदो। हैदराबाद मां असां वटि ख़बर आहे त ॿोली इख़्तियारिन तरफ़ां जदीद टेक्नोलॉजी जे दौर में मादरी ॿोलियुनि जी अहमियत जे मौज़ूअ ते काल्ह ॿोली इख़्तियारी हाल में सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें मुहक़िक़ ऐं मोहन जे दड़े जे ॿोलीअ जे भाञ कंदड़ अता मोहम्मद बंबरे चयो त सिंधी ॿोली मां दुनिया जूं सभई ॿोलियूं सिंधू लिखत मां मुतासिर थियल आहिनि। उन करे एॾी वॾी शाहूकार ॿोलीअ खे क़ौमी ॿोली क़रार ॾिनो वञे। मोहन जे दड़े ऐं महरगढ़ जा माण्हू कंहिं ॿोलीअ में ॻाल्हाईंदड़ हुआ। ज़ाहिर आहे त उहे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुआ। हिन चयो त सिंध दुनिया खे डेमोक्रेसी फीथो सेखारियो। मोहन जे दड़े मां कणक जूं 3 जिन्सूं मिलियूं आहिनि। जानवरनि जी पालना ऐं ज़राअत बि दुनिया खे मोहन जे दड़े वारनि सेखारी। इंसान जूं 3 माउरूं हूंदियूं आहिनि, माओ धरती ऐं ॿोली बि माउरूं आहिनि। दुनिया में ॿोलीअ जी पहिरीं लिखत आमरीअ मां मिली आहे, जेका 4000 क़बल मसीह जी आहे। मिस्र में 1300 क़बल मसीह में फिरौन जे दौर में सिरुनि ते तस्वीरी लिखत लिखी वई। J.R. हिंटर मोहन जे दड़े जी लिखत ते PhD कई। सिंधू लिखत में ॾिंगी, वॾी ॾिंगी ऐं फुल स्टॉप बि आहे। सिंधू लिखत मां इटली लिखत, रोमन लिखत खे मुतासिर कयो। हिन चयो त मोहन जे दड़े जे माण्हुनि दुनिया खे इंजीनियरिंग सेखारी ऐं विंग ठाहिण जो इल्मु ॾिनो। ईरान आमरी सुल्तनत जो हिकु सूबो रहियो आहे। 1400 इंडस वैलीअ जा आसार हिंदुस्तानी पंजाब में आहिनि। कच्छ ऐं गुजरात 300 हंध मौजूदु आहिनि। दरिया जे आम वहकिरे जे मुक़ाबले में 50 फुट जे ऊचाईअ वारे वहकिरे सबबि ॿोॾ आई, जंहिंमें मोहन जो दड़ो तबाह थियो। हिन चयो त महाराष्ट्र जी ॿोलीअ में 80% लफ़्ज़ सिंधीअ जा आहिनि। सॼो भारत क़दीम सिंध आहे। महाभारत में 90% सिंधी लफ़्ज़ मिलनि था। महाभारत खे सिंधी में छापण सां ॿोलीअ बाबति घणो समझी सघे थो। संस्कृत बि मोहन जे दड़े जी ॿोलीअ जो तसलसल आहे। अमेरिका में 9 सिंधियुनि जूं रियासतूं रहियूं आहिनि, जेके आमरी जा सिंधी हुआ। उन करे उन मुल्क जो अॻिते अमेरिका नालो पियो। हिन चयो त अमेरिका में माया सोलाइज़ेशन मां बि सिंधी लिखत मिली आहे। अमेरिका जा असली माण्हू सिंधी आहिनि। मोहन जे दड़े जे आसारनि जे हेठां बि 59 फुट हेठि आसार मौजूदु आहे, जेके 7000 क़बल मसीह जे दौर जा आहिनि। ऊणी दरिया सिंध में छोड़ कनि था। सिंधी ॿोलीअ दुनिया जी ॿोलियुनि खे मुतासिर कयो ऐं ॿियूं ॿोलियूं सिंधी ॿोलीअ जी मदद सां लिखियूं वयूं। उन करे शाहूकार सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली क़रार ॾिनो वञे। हिन चयो त पंजाब जे क्लासिकल शाइरीअ में सिंधी लफ़्ज़ शामिल आहिनि। ॿोली इख़्तियारी जे चेयरमैन अब्दुल गफ़ूर मेमन चयो त असां सिंधी ॿोलीअ बाबति लफ़्ज़ी तक़रीरूं करण बदिरां ॿोलीअ जी तरक़ीअ लाइ जदीद बुनियादनि ते अमली कमु करे रहिया आहियूं।
कंप्यूटर जे मदद सां सिंधी ॿोलीअ जे वाद वीझ लाइ कमु करे रहिया आहियूं। सिंधू लिखत बाबति तहक़ीक़ कंदड़नि जे कमेटी जोड़े रहिया आहियूं। मुहक़िक़ मसूद लोहार एंथ्रोपाइलॉजी जे बुनियाद ते मोहन जे दड़े जी तहक़ीक़ बाबति आगाही ॾिनी ऐं चयो त मोहन जे दड़े जी वधीक खोटाई करे ॿोली पढ़ण में मदद वठी सघिजे थी। मुहक़िक़ शबीर कुंभार चयो त मोहन जे दड़े जे 1839 निशानियूं सिंधू लिखत जे साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ करणु घुर्जे। हबीबुल्ला जाखरो ॿुधायो त कंप्यूटर जी मदद सां क़ुर शरीफ़ सिंधी माना सां पढ़ी सघिजे थो। ॿोली इख़्तियारी जे माहिर अनीस काका ॿुधायो त इनसाइक्लोपीडिया में 10,000 मज़मून कंप्यूटर ते ऑनलाइन कया आहिनि। सिंधी ॿोली अरबी स्क्रिप्ट मां रोमन स्क्रिप्ट ऐं देवनागरी स्क्रिप्ट में तर्जुमो करे सघिजे थी। इहो कमु 50% मुकमल थी चुको आहे। लेखक शबनम गुल चयो त मां अता मोहम्मद बंबरो सां मिलण बैदि सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब मां मुतासिर थियसि। उन मौक़े ते मीर अली ऐं ज़ीशान अली शाह जा बैत ॿुधाया, जॾहिं त प्रोग्राम जी शुरूआत में वक़ार मल्हा शाह जी वाई ॿुधाई ऐं वली मोहम्मद कोस्तान चंग वॼाए दाद हासिल कयो। मौसीक़ी जी महफ़िल में वक़ार मल्हा फ़न जो मुज़ाहिरो कयो। हैदराबाद में हिकु ॿी बि ख़बर आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वयूं। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी ॿोली दुनिया जी क़दीम ॿोलियुनि मां हिकु ॿोली आहे जंहिं ॿोलीअ खे अंग्रेज़ी दौर में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिलियलु आहे, जॾहिं त हाणे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली तस्लीम न करे सिंधी ॿोलीअ खे पोइते धिकण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि, जेके कंहिं बि सूरत में कामयाब न थींदियूं। हैदराबाद में वकीलनि सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ ओल्ड कैंप्स खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी। रैली जी अॻवानी एडवोकेट फारूक डायरी, रोशन चांडियो, एजाज़ अली मगसी, असलम लकारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। सांगड़ में सिंधी अदबी संगत सांगड़ जे सॾ ते मादरी ॿोलीअ जे आलमी ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें एडीसी शौकत उजण, अलावरा जो बहण अमर लकारी, कासिम आदिल, उस्ताद निज़ामानी, मीर हसन मरी ऐं ॿियनि शिरकत कई। सिंधी अदबी संगत शाख नवाब शाह पारां सिंधी ॿोलीअ समेत ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी दर्जो ॾियारण लाइ प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें संगत जे जनरल सेक्रेटरी इमदाद रिंद, फ्याज़ चंड कलेरी, मुनवर सिराज, बख्शल बाग़ी, सत्तार सुंदर, जिस्कम जे ज़िले सदर अली रज़ा ख़ासकैली, मशूक ज़ंगेजो, अयास डारी, सोहराब तुन्यो समेत शाइरनि, अदीबनि ऐं साफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। ठठे में सिंध यूनिवर्सिटी कैंप्स पारां सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ रैली कढी वई। नौशरो फेरोज़ में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ज़ाहिद राजपर, गुल मोरो, मज़हर अली ख़ासकैली ऐं जे अॻवानीअ में इंसाफ़ चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जकबाबाद में मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते वेहक थी। हिंगोरजा में सिंधी अदबी संगत शाख गॾे जी तरफ़ां ॿोलीअ जे आलमी ॾींहं जे मौक़े ते कुर्बान गुल, मुख़्तियार अहमद, ज़ाहिद अब्बासी, ज़ैन सोलंगी ऐं रहीम सोलंगीअ जे अॻवानीअ में प्रेस क्लब जे साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अदीबनि ऐं शाइरनि चयो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त खे कॾहिं बि नाहे न विसारींदियूं ऐं सिंधी क़ौम बि पंहिंजे सक़ाफ़त ऐं ॿोलीअ खे नाहे विसारियो, जंहिंजी वाद वीझ लाइ सिंधी क़ौम पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रही आहे। हिननि मुतालबो कयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ फ़ौरी तौरु सेनेट में बिल पेश करे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई सरकारी खातनि जे कारवहिंवार ऐं तइलीमी इदारनि में सिंधी सब्जेक्ट लाज़िम करार ॾिनो वञे। कराचीअ मां असां वटि ख़बर आहे त गॾियल क़ौमुनि जी वेबसाइट ते बि सिंधी अची वई। इंसानी हक़नि बाबति गॾियल क़ौमुनि जो आलमी पधरनामो लिखत ऐं ऑडियो में मौजूदु नौजवान लेखक सारंग एजाज़ मंगी आलमी पधरनामे खे सिंधीअ में तर्जुमो कयो। SLF जे अॻवान नसीर गोपांग ऐं सारंग एजाज़ मंगीअ जी कोशिशनि सां सिंधी ॿोली UN वेबसाइट ताईं पहुती। UN हाई कमिश्नर फॉर ह्यूमन राइट्स जे वेबसाइट ते इंसानी हक़नि बाबति गॾियल क़ौमुनि जे आलमी पधरनामो दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमे सां पियल आहे, पर उनखे सिंधीअ में आणण लाइ 2017 खां कम जी शुरूआत कई वई। हाणे गॾियल क़ौमुनि जो इंसानी हक़नि बाबति आलमी पधरनामो सिंधी ॿोलीअ में बि दस्तियाब आहे। सांगड़ मां असां वटि ख़बर आहे त सांगड़ वाटर कमीशन जे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड अमीर हानी मुस्लिम मुख़्तलिफ़ इलाइक़नि
जो दौरो कयो। वाटर कमीशन जे सरबराह सांगड़ शहर जे मेन वाटर सप्लाई तलाउनि जो दौरो कयो। हिन तलाउनि में गंदगीअ ते म्यूनिसिपल अमले खे छंड पटी। हिन ऑफिस सुपरीडेंट खे छंड पटींदे चयो त हू पाण हिन पाणीअ जो हिकु गिलास त पी ॾेखारे, जॾहिं त शहरियुनि वाटर कमीशन जे सरबराह आॾो दाहींदे चयो त हिन दौर में बि असांखे साफ़ पाणी मुहैया नथो कयो वञे। जस्टिस अमीर मुस्लिम हानी चयो त म्यूनिसिपल चेयरमैन साल खां जेल में आहे त पोइ कहिड़े कानून तहत म्यूनिसिपल जी बजट जा अख़्तियार हलाइनि पिया। हिन म्यूनिसिपल जा अख़्तियार वाइस चेयरमैन खे हलाइण जो हुकुम ॾींदे 3 ॾींहंनि अंदरि अकाउंटेंट खे म्यूनिसिपल जी आमदनी ऐं ख़र्च जो रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾिनो। छाछरे मां असां वटि ख़बर आहे त छाछरे स्कूल ते ठेकेदार जो कब्ज़ो, ॻोठाणनि जो एहतिजाज। ॻोठ आदमरिंद जे मिडल स्कूल बिल्डिंग ते रोड जे बाअसर ठेकेदार गुज़िरियल 2 सालनि खां कब्ज़ो करे छॾियो आहे। दाहिण ऐं एहतिजाज बावजूदि केर बि नोटिस नथो वठे। 100 ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे ऐं क्लास रूमनि खे बेडरूमनि जियां बिस्तरा ऐं सामान रखी सजायो वियो आहे। 2 सालनि दौरान तइलीम खाते हिकु भेरो स्कूल विज़िट न कयो आहे। नोटिस वठी ठेकेदार खां कब्ज़ो छॾायो वञे। ॾहरकीअ मां असां वटि ख़बर आहे त ॾहरकीअ में मौलवी आपे मां निकिरी वियो, ॿार ते सख़्त तशदुद कयो। चन्ना मुहल्ले में क़ाइम मदरसे जे जुनूनी मौलवी फताह भुट्टो नींगर अमीर हमज़ा ते पाइपनि सां तशदुद कयो। तशदुद सबबि छोकिरो रतो रत थी वियो। मुतासिर नींगर खे थाणे ते वठी आया। मौलवीअ खे गिरफ़्तार कयो वियो। नींगर जे अक्सर गैर हाज़िर रहण ते मुंहुं कावड़ में अची मथसि तशदुद कयो। मौलवी फताह जो एतराफ़। ॿारड़े जे पीउ अला वसा जो चवणु आहे त मौलवी मुंहिंजे मासूम पुट सां ज़ुल्म कयो आहे। संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। हैदराबाद मां बि असां वटि ख़बर आहे त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी अदालत सहाफ़ियुनि जी तंज़ीम पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं इतलात खाते खे हुकुम ॾिनो आहे त अदालत में अची मदद करियो ऐं सम्झायो त सहाफ़ी छा थींदो आहे ऐं अदालत खे वेज बोर्ड बाबति बि आगाही ॾिनी वञे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार सहाफ़ियुनि अदालतुनि में जमा करायल तजवीज़ुनि में इस्तदा कई त तइलीम खाते समेत ॿियनि इदारनि मां सरकारी मुलाज़िम सहाफ़ियुनि खे अदालत जी हुकुम तहत प्रेस क्लब मां ॿाहिरि कढियो वञे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी अदालत में नवाब शाह कोठड़ी दादू टंडो बागो जे सहाफ़ियुनि सरकारी मुलाज़िमत कंदड़ सहाफ़ियुनि ख़िलाफ़ पंहिंजे वकील मार्फत धार आइनी पिटीशन दाख़िल कयूं हुयूं। अदालत गुज़िरियल शुनवाईअ ते सभिनी दरख़्वास्तुनि खे हिक ई दरख़्वास्त में शामिल कंदे शुनवाई कई हुई। काल सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में डबल बेंच जे जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो ऐं जस्टिस महमूद ए ख़ान 4 दरख़्वास्तुनि जी शुनवाई कई। अदालत में जारी कयल ऑर्डर मुताबिक़ दरख़्वास्त गुज़ार जे वकील सहाफ़ियुनि तरफ़ां ॾिनल तजवीज़ुनि जी रिपोर्ट जमा कराई, जंहिं बाद अदालत 2 मार्च ताईं शुनवाई मुलतवी करे छॾी। भान सईदाबाद मां असां वटि ख़बर आहे त मंछर जी बहालीअ लाइ सिंध यूनाइटेड पार्टीअ जी रैली बुख हड़ताल कारकुननि ॻोठाणनि रोशन बुरड़े ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी बुख हड़ताल कई। ज़हरीलो पाणी छॾे ढंढ ज़रात ऐं रोज़गार तबाह कयो वियो आहे। सिंध सरकार हथ वठी मंछर खे तबाह कयो आहे। माण्हू 2 वेला मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। धरणे दौरान वधीक चयो वियो त RBOD में अरबन रुपयनि जी करप्शन थी आहे। 5 अरब वारी रिथा 65 अरब में मुकमल नाहे थी। कराची मां असां वटि ख़बर आहे त सिंध जे वॾे वज़ीर जे हुकुम खे नो लिफ्ट। सिहत जे सेक्रेटरी डॉक्टरनि वटि न पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे हुकुम बावजूदि सिहत सेक्रेटरी बुख हड़ताली डॉक्टरनि सां ॻाल्हियूं कर न आयो। कमिश्नर ऑफिस कराची में एडिशनल सेक्रेटरी पहुची वियो। डॉक्टरनि जी प्रमोशन खां इनकार ते ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। हैदराबाद मां बि डॉक्टरनि जे टोकन हड़ताल जे हवाले सां ख़बर आहे त डॉक्टरनि जा मुतालबनि जे मंझता लाइ धरना हया विया। टोकन हड़ताल कई वई। सखर में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जो OPD जो मुकमल बाइकाट कयो वियो। लम्स में बि सख़्त एहतियाज कयो वियो। ठठो दादू पंगरियो पिथोरो राणीपुर ठुल में डॉक्टरनि ऐं अमले कमकार छॾे एहतियाज रिकॉर्ड करायो। फैज़गंज मीरपुर माथेलो मेहड़ मोरो में बि डॉक्टरनि एहतियाजी मुज़ाहिरा कया। नारेबाज़ी कई ऐं मुतालबा मञराइण लाइ जाइज़ मुतालबनि खे फौरी तौर हल करे पकड़ियल बेचैनी खे ख़त्म करण जो मुतालबो कयो।
थर पार्कर मां ख़बर आहे त थर में शमसी तवानाईअ ते हलंदड़ बिजली घर लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। एंग्रो माइनिंग कंपनी ऐं रेवन एनर्जी विच में प्लांट लॻाइण जो मुआहिदो थियो आहे। अबुल फज़ुल रिज़वी चयो आहे त रिथा सां कार्बन गैस जे इख़राज जी घटिताई में मदद मिलंदी। 5 मेगावाट जो बिजलीअ घर मुल्क जे ख़ानगी शोबे जो वॾो बिजली घर हूंदो। बुढाणीअ मां असां वटि ख़बर आहे त बुढाणीअ में पोहरियत जा 5 मासूम ॿारड़ा बीमारीअ सबबि हलण फिरण खां लाचार थी विया। पोहरियत अमीन कोरी जो चवणु आहे त 5 पुटनि जो औलाद आहे जेके ॼमण वक़्तु मुकमल सिहतयाब हुआ। 3 सालनि जी उमिरि बैदि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी मज़ूर थी हलण फिरण खां लाचार आहिनि। पोहरियत अमीन कोरीअ जो चवणु आहे त घर जो सभु कुझु विकिणी 5 ॿारनि जो इलाज करायो, हाणे वधीक ताक़त नाहे। केतिरा ई साल गुज़रण बावजूदि कंहिं बि सार न लधी आहे। हिन सरंदीअ वारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदुनि मासूम ॿारनि जो इलाज कराए खेनि सेहतमंद बणायो वञे ऐं मज़ूरीअ खां बचायो वञे। तगवाणीअ मां बि असां वटि ख़बर आहे त तगवाणी में पुलिस जो ऑपरेशन नींगर खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस मूजिबि नींगर शफ़ीकुर रहमान के सरफराज़ मोड़ वारे कच्छे मां मुक़ाबले बैदि बाज़ियाब करायो आहे। मच्छी बंडीअ वारे इलाइक़े मां अगवा थियल पीरसन मोहम्मद हसन मीराणीअ जो को बि ॾस पतो हिन वक़्त ताईं न पइजी सघियो आहे। ख़ैरपुर मां असां वटि ख़बर आहे त ख़ैरपुर में हथियार बंदनि गोलियूं हणी हमराह खे क़तल करे छॾियो। ॻोठ जुमू फुलपोटो में हथियार बंद जफ़र रज़ा खे गोलियूं हणी फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल जे लाश जे कीसे मां कार्ड मिलियो आहे जंहिं ते जफ़र रज़ा लिखियलु आहे। थरपारकर जे शहर मिठीअ मां बि असां वटि ख़बर आहे त मिठीअ लॻ बाहि लॻण सबबि 5 पोहरियतनि जा घर सड़ी रख थी विया। ॻोठ राणू तड़ में बाहि सबबि अमीन वकील बिलाल ऐं ॿियनि जा घर सड़ी विया। फायर ब्रिगेड अमलो न पहुचण करे घरनि में पियल अलाह तला सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। मुतासिरनि इंतिज़ामिया खे वाहर जी अपील कई आहे। छाछरे मां असां वटि ख़बर आहे त छाछरे में ॻोठाणनि डिस्पेंसरी बंद हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ गुल मोहम्मद तड़ जे रहवासी हाजी मदद अली अलाउद्दीन जादम सदाम रिंद ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि दाहींदे चयो त असांजे ॻोठ में 2011 में तयारु थियल डिस्पेंसरी में मुक़ररु थियल डिस्पेंसर इनायतुल्ला ख़ासकेली ड्यूटी ते नथो अचे। डिस्पेंसरी जीअं ठही आहे तॾहिं खां बंदि पई आहे। ॻोठाणा इलाज लाइ मुबारक रिंद छाछरो ऐं उमरकोट ॻरा भाड़ा भरे वञनि था। हिननि चीफ जस्टिस हाई कोर्ट ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त डिस्पेंसर खे बदिली करे असांखे डॉक्टर मुक़ररु करे ॾिनो वञे त जीअं ॻोठाणनि खे बीमारियुनि खां बचाए सघिजे ऐं इलाज जी बुनियादी सहूलियत बि मिली सघे। इस्लाम कोर्ट मां असां वटि ख़बर आहे त गोराणे डेम जो हंधि तब्दील न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। गोराणे डेम एरिया जे रहवासियुनि अनवर लोढो अब्दुल्ला चौहान जीअण हजाम अब्दुल्ला मेहरान पोटो मुल्हो कोली मलूक सालू लालू पंजोमल मलूक पहलाज हालो मेघवाड़ ऐं ॿियनि जी अॻवानीअ में 488 ॾींहं बि इस्लाम कोर्ट में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ॻोठाणनि दाहींदे चयो आहे त मक़ामी माण्हू रोडनि ते एहतिजाज करे रहिया आहिनि। संदुनि तव्हां केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र थी रहियूं आहिनि। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में चूंड मज़मून दस्तगीर भट्टीअ जो अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। दस्तगीर भट्टीअ जे मज़मून जो उनवान आहे सज़ा याफ़्ता ॾोहारियुनि जी सरपरस्ती कानून जी लताड़। दस्तगीर भट्टी पंहिंजे मज़मून में लिखे थो त मूंखे ज़ाती तरह कई साल अॻु में बि इहा ॼाण हुई त आसिफ़ ज़रदारीअ जे वज़ीरनि कबीरनि कामोरनि ऐं ख़ासि ख़लीफ़नि खे नेब वारा जॾहिं बि गिरफ़्तार कंदा आहिनि त जेल ख़ाननि जो सालनि खां बेताज बादशाह नुसरत मंगण ऐं जना इस्पताल जे राजराणी एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सीमी जमाल उन्हनि खे कूड़ा मेडिकल सर्टिफिकेट जारी करे जेलनि मां इस्पताल जे VIP रूम्स में मुंतक़िल करे छॾींदा आहिनि। पर इहा ख़बर मूंखे ॾाढी देरि सां पई आहे त
अहिड़नि VIP कूड़नि मरीज़नि जो अंग हाणे 250 खां बि मथे टिपी चुको आहे। उन हक़ीक़त जो फाट सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साक़िब निसार पाण गुज़िरियल छंछर ते कराची रजिस्ट्रीअ जे सुनवाईअ महल फाड़ियो। चवनि था त जॾहिं पाकिस्तान जे सभ खां वॾे जज खे जेलनि ऐं इस्पतालुनि में हलंदड़ हिन नाजाइज़ ऐं ग़ैर क़ानूनी गोरख धंधे बाबति ॼाण मिली त हू ॾमरजी बाहि थी वियो। सभु को ॼाणे थो त रुश्वतखोर ऑफिसर जे गिरफ़्तारीअ खां पोइ वॾा वकील त बराबरि किरोड़पति थी विया आहिनि, पर साॻीअ माल मंझां नंढनि वकीलनि, पुलिस ऑफिसरनि, नेब वारनि, जेलनि जे इख़्तियारनि धणियनि ऐं चङनि भलनि खे बीमारीअ जा कूड़ा मेडिकल सर्टिफिकेट जारी कंदड़ डॉक्टर बि अवामी ख़ज़ाने मां चोरायल उन्हनि अरबनि रुपयनि ख़रबनि मंझां चङो ख़ासो हिसो पती वसूल कयो आहे। गुज़िरियल 10 सालनि में फुर लुट कयल रुश्वत जे माल गनीमत मां इहे बि मची मवाड़ थी विया आहिनि। पर नुसरत मङण ते जीअं त ज़रदारी साहब अखियूं पूरे महिरबानी कंदो रहे थो, तंहिं करे हिकु आम जेल सुप्रीडेंट मंझां इंस्पेक्टर जनरल जे ग़ैर मामूली उहिदे ते राकेट वारी रफ़्तार सां पहुचण में हू पंहिंजो मटि पाण आहे। हर साल अमेरिका, यूरोप ऐं कैनेडा जा बाक़ाइदा चकर लॻाए थो। मङण साहब ऐं न रुगो पंहिंजे परॾेही मिल्कियत पर आकान जे मिल्कियत जी बि सार संभाल लहे थो। संदुन वॾो कमाल त इहो आहे त 7 समुंड पार हूंदे बि स्काइप ऐं व्हाट्सअप वसीले सिंध जे समूरनि जेलनि अंदरि लॻल कैमराउनि मंझां सिंध जे सभिनी जेलनि अंदरि हर हिकु वार्ड ऐं हर हिकु खोलीअ समेत काल कोठड़ियुनि जो बि वाओ सवाओ वठंदो रहे थो। इस्पतालुनि में दाख़िल ॾोहारियुनि खां वसूल कंदड़ संदुसि हमरा रुगो क़ैदीअ खे ख़ैर सां इस्पताल दाख़िल कराइण खां अॻु खांइसि 16 लख रुपया वठनि था। सियासी क़ैदियुनि जी हैसियत में असां जॾहिं बि जेल काठिया त अखियुनि सां ॾिसंदा हुआसीं त ग़रीब मिसकीन क़ैदी जेकॾहिं संदन माउ पीउ ऐं ज़ाल बि मिलण अचनि त उन वक़्तु वारे अघ जे हिसाब सां 100 रुपया फ़ी मुलाक़ात भत्तो वठी शाम ताईं गॾु करे अची जेल सुप्रीडेंट वटि सॼी जम पूंची रखंदा हुआ। पर जॾहिं रुश्वत जो रेट वधी वियो ऐं किरोड़नि अरबनि जा खाट लॻण लॻा, जेल जे अमलदारनि बि पंहिंजा अघ वधाए चोट चाढ़े छॾिया आहिनि। नाजाइज़ माल जिन वटि आहे तिन खे त परवाह न आहे, पर ग़रीबनि सां ॾाढो नाहक आहे। सिंध जे शहरनि में हिननि ऑफिसरनि जी निगरानीअ में समूरा जेल खाना मिसकीन ग़रीबनि क़ैदियुनि लाइ त अज़ियत घर आहिनि, पर गॾोगॾु वॾनि माण्हुनि, मालदारनि, रुश्वतखोरनि, कामोरनि, वज़ीरनि, बाअसर क़ातिलनि तोणे MQM जे दहशतगर्दनि लाइ अयाशीअ जा ख़ुफ़िया अॾा बणाए रखिया अथनि। अजमल पहाड़ीअ, सहूलत मिर्ज़ा जहिड़ा हज़ारे क़ातिलनि खे जेल खाननि ॼण संदुन महफ़ूज़ पनाहगाह तौरु कमु आया। उन हक़ीक़त बाबति मूं त घणा ई भेरा लिखियो आहे, पर पाकिस्तान जे 70 सालनि वारी तारीख़ में शायदि पहिरियों भेरो मुल्क जे सभ खां मथां अदालत जे सभ खां वॾे जज यानी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साक़िब निसार जेलनि अंदरि हलंदड़ उन्हनि अयाशीअ जे अॾनि जो नोटिस वरितो। इतला मूजिबि चीफ जस्टिस जॾहिं अख़बारुनि में पढ़ियो हिकु बेगुनाह जवान शाहज़ेब खे गोलियूं हणी मारींदड़ दौलतमंद क़ातिल शाहरुख जतोई सेंट्रल जेल कराचीअ जे कंहिं काल कोठड़ीअ बदिरां जना इस्पताल जे थधिकार ऐं सुख सुकार वारनि एयर कंडीशन कमरनि में आराम सां तरसियल आहे ऐं इस्पताल में दाख़िल थी पंहिंजनि मोबाइलनि फ़ोननि ज़रिए पंहिंजनि उन्हनि दाताउनि सां ऐं दोस्तनि सां कचहरियूं पियो करे। ऐं चीफ जस्टिस जेको छंछर ते कराचीअ में अनेक मुक़दमनि जी सुनवाई करे रहियो हो, हिकदमि हलंदड़ केस खे अध में छॾे ड्राइवर खे हुकुम ॾिनो त गाॾी कढ त हली जना इस्पताल जो पंहिंजे अखियुनि सां वाओ सवाओ वठां। जीअं ई जस्टिस साक़िब निसार पहुतो त इस्पताल जे करप्ट इंतज़ामिया तोड़े डॉक्टरनि में टाकोड़ो पइजी वियो। हिननि बेरहम डॉक्टरनि पंहिंजा कुधा करतूत ऐं ऐब लिकाइण लाइ वॾा वस कया, पर जीअं त अवाम जे सरबराह जो ओचितो छापो लॻो हो जेको कंहिंजे बि वहम ऐं गुमान में न हो,
तंहिं करे ॾोहारियुनि खे सहूलियतूं ॾींदड़ समूरा इंतिज़ामी ऑफिसर ऐं कूड़ा मेडिकल सर्टिफिकेट जारी कंदड़ डॉक्टर बर वक़्त संग सूदा ज़ाहिर थी पिया ऐं साबित थियल कातिल शाहरुख जतोई बि पंहिंजे संगतियुनि सां खिल भोग में लॻो पियो आहे त तपी बहा थी उते जना अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सीमी जमालीअ खे चयाईं त अवां हथ ठोकिया मेडिकल बोर्ड ठाहे उन्हनि खां कूड़ा सर्टिफिकेट लिखाए अदालतुनि सां बि सालुनि जा साल धोखो कंदा रहिया आहियो। अवां पंहिंजे अस्पताल में बाक़ाइदा तबक़ाती निज़ाम क़ाइमु करे छॾियो आहे जंहिंमें ग़रीबनि जा बचा सचपच बीमार हुजनि त उन्हनि जी परवाह ई कोन था करियो, पर जेकॾहिं वॾा मालदार ऐं बाअसर ॾोहारी आहिनि तिन खे जेलनि ऐं अस्पतालुनि अंदरि जन्नत जहिड़ियूं सहूलियतूं था ॾियो। चीफ जस्टिस सिंध सरकार जे उन ठगी ऐं दौलापे ते एतिरो त ॾमरजी पियो जो डॉक्टर सीमी जमालीअ खे हुकुम ॾिनाई त पंहिंजे हथ ठोके मेडिकल बोर्ड में शामिल समूरनि डॉक्टरनि खे ईंदड़ सुनवाईअ ते सुप्रीम कोर्ट अंदरि हाज़िर करियो त ॾिसूं त शाहरुख जतोईअ खे दिलि जी बीमारीअ जो कूड़ो सर्टिफिकेट कीअं जारी कयो। जना अस्पताल खां सवाइ सुप्रीम कोर्ट में बि हिननि क़ैदियुनि खे अस्पताल दाख़िल करण बाबति चीफ जस्टिस जॾहिं सिंध जे IG जेल्स नुसरत मंगण खां सवाल पुछिया त हू सवां सिधा जवाब ॾियण बदिरां ॻाल्हियुनि खे गोल मोल करे लवाईंदो रहियो, जंहिं ते पिणु जज साहिबु कावड़जी पियो। शाहरुख जतोई बाबति पुछा करण ते नुसरत मंगण वराणियो त 7 फरवरीअ ते खेसि दिलि में सूरु थियो, तंहिं करे अस्पताल मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो। उन ते चीफ खेसि मेडिकल रिपोर्ट पढ़ण जो हुकुम ॾिनो। IG जेल्स इहा रिपोर्ट पढ़ी त उन में दिलि जी बीमारीअ बदिरां ॿी बीमारी लिखियलु हुई। संदसि कूड़ थॾे ते झलिजी पियो। उन मौक़े ते IG जेल्स जा ॿिया कूड़ बि साम्हूं अची विया, जंहिं ते नाराज़ थी जस्टिस साकिब निसार चयो त अव्हां वटि कंहिं बि अदालत जो इजाज़तनामो नाहे जंहिं मुताबिक़ ॾोहारीअ खे अस्पताल में दाख़िल करे सघो। उनखां पोइ चीफ जस्टिस साकिब निसार इंस्पेक्टर जनरल ऑफ प्रिज़न्स नुसरत मंगण खे मुखातिब थींदे सवाल कयो त अव्हां कहिड़े कानून तहत 250 ॾोहारियुनि खे जेलनि में रखण बदिरां अस्पताल में अयाशी करण लाइ दाख़िल करायो आहे? छा इहा कोर्टुनि जे फ़ैसिलनि जी तौहीन ऐं तज़लील नाहे? नुसरत मंगण चीफ जस्टिस खां बिना के शर्त जे माफ़ी घुरी वरिती ऐं अर्ज़ु कयईं त चीफ साहिबु मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि जिन लाइ न रुगो माफ़ी थो घुरां पर पंहिंजो पाण खे अदालत जे रहम करम ते थो छॾियां। कमाल थी वियो, सचपच त कमाल थी वियो। सिंध जे हाकिम आसिफ अली ज़रदारीअ जो हीअ ॿियो राव अनवार चीफ जस्टिस आॾो पंहिंजा ॾोह ज़ाहिर थींदे ई बार बार गैर मशरूत माफ़ीअ लाइ जॾहिं मिंथ मेड़ करणु लॻो त जस्टिस साकिब निसार वराणियो गैर मशरूत माफ़ी ॾियण वारो ज़मानो ख़तमु थी वियो। हाणे जेको बि कानून जी लताड़ कंदो उनखे सज़ा ॾींदासीं, पोइ भले केॾो न वॾो तवंगर छो न हुजे। 100 खां वधीक ॿिया कैदी अहिड़ा बि आहिनि जिन खे अञा ताईं अस्पताल में रखियो वेठा आहिनि। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते भंजकड़ी कंदे कोऑपरेटिव सोसाइटी रजिस्ट्रार सैयद हाजन शाह खे लखें रुपयनि एवज़ दिलि जे बीमारीअ वारे अस्पताल में रखियो वियो, जंहिंजो इंचार्ज PP जे सैयद नवीद कमर जो भाउ डॉक्टर नदीम कमर आहे। हाजन शाह खे ॾोह साबित थियण ते गुज़िरियल साल अगस्त में लाॻापियल कोर्ट सज़ा ॾिनी हुई, पर हूअ ॾेती लेतीअ करे जेल मां दिलि जे वार्ड में मुंतक़िल थी चुको आहे, जिते केस 8 महीननि खां वधीक अरसो थियो आहे। साॻीअ रीति ज़रदारी हुकूमत में नेशनल बैंक अंदरि धाड़ा हणंदड़ बैंक जे अॻूणे सदर सलीम रज़ा खे बि सज़ा जे बावजूद जेल बदिरां अस्पताल में सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। मतिलब त अञा अहिड़ा अनेक ॾोहारी आहिनि जेके जेल इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार जे महिरबानीअ सां सज़ा खां बचियल आहिनि ऐं कानूनी क़ाइदनि खे खुलियल नमूने पंहिंजनि नापाक क़दमनि हेठां पैसे जे ज़ोर ते लताड़ींदा रहनि था। तमीन ही मज़मून हुयो दस्तगीर भट्टीअ जो ऐं हिन मज़मून जो उनवान हुयो सज़ा याफ़्ता ॾोहारियुनि जी सरपरस्ती कानून जी लताड़। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। अवां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में ऐं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। पादुल चना अवां खां वठंदो इजाज़त। ॿिए बुलेटिन ताईं आला निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन